जुल्म मिटाना चाहते हो, जालिम को हटाना चाहते हो, ये मुल्क बचाना चाहते हो, गुर्बत को भगाना चाहते हो, साथ दो बिलावल का साथ दो, साथ दो साथ दो बीबी का साथ दो, साथ दो साथ दो बिलावल का साथ दो। सब निकलोगे, तुम निकलोगे, सब निकलोगे, तुम लाखों में हजारों में, इन गलियों में चौराहों में, शहरों में और गाँवों में, बेरहम हुक्मरानों से, जुल्म के ऐवानों से, इन झूठों से, मक्कारों से, इन दुश्मन से, अय्यारों से, कर जान छुड़ाना चाहते हो ये मुल्क। तहरीक सिंध में भी हले मुझा भाइरो हमेशा चंदान तो सिंधी बुट्स माण्हू हूंदा आहिनि। वाक़ई में ॾिसो पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चियाला चाहे ते कहिड़ी क़ौम जा हुजनि, उर्दू स्पीकिंग हुजनि, सिंधी हुजनि, बलोची हुजनि, पख्तून हुजनि, जेके बि हुजनि, पर उहे पीपल्स पार्टी जी तहरीक में बिलावल भुट्टो सां गॾु कुलो कुले सां मिलाए इमरान खान जी लाहिण लाइ ही सभु बिलावल सां गॾु निकिरी पिया आहिनि। ऐं ही तहरीक एसि ताणी हलंदी रहंदी जेसि ताणी इमरान खान पंहिंजो इस्तीफ़ा नथो ॾे। उन खां पोइ अॼोको ही धरणो सुई गैस लाइ आहे, सुई गैस लाइ धरणो आहे। आऊं तो एमक्यूएम वारनि खे चवंदसि तो हिन सां ये एमक्यूएम वाले कराची में गैस कहाँ चली गई है, हैदराबाद में गैस कहाँ चली गई है, मीरपुर खास में गैस नहीं आ रही है, सखर में देखो गैस नहीं आ रही है। तुम लोग ठेकेदार बनते हो, कराची शहर के ठेकेदार बनते हो, कभी हैदराबाद के ठेकेदार बनते हो, सखर के ठेकेदार बनते हो। ले आओ ना गैस। वफाक में इमरान खान के साथ साथ बैठे हुए हो कोलिशन के अंदर, ले आओ इमरान खान से गैस। तुम्हारे बच्चे भूखे सो रहे हैं, शर्म आनी चाहिए जो इत्तेहादी है हम सबको, शर्म आनी चाहिए उस एमक्यूएम वालों को जो कहते हैं कि हम इमरान खान के इत्तेहादी हैं। तुम्हारे बच्चे बगैर नाश्ते के सुबह स्कूल जाते हैं, तुम्हारे बच्चे बगैर डिस्ट्रिक्ट में ये हुजूम कर करे ताही न्याजी हुकूमत के न्याजी के यो पैगाम दिनो आ त पाकिस्तान जी अवाम हां तो मां बेजार थी वई आहे। वो कंटेनर वालो इमरान खान किथे आहे जंहिं चयो त सिर्फ़ 5 माण्हू उंगली खणी मूंखे इशारो कनि त तूं ना आयलई। अॼु त पाकिस्तान जी 22 करोड़ अवाम तोखे चए पई ना अहिल वज़ीर आज़म, सिलेक्टेड वज़ीर आज़म, जंहिं ग़रीबनि जी रोज़ी तलत रखी, जे अचण सां गैस महंगो कयो, पेट्रोल महंगो कयो, अटो महंगो कयो, जेको मज़दूर सुबुह खां वठी शाम ताईं 500 रुपया कमाए घर सुकून सां वेंदो आहे, अॼु उहो 2000 रुपया कमाए थो पर उनजी पूरी कान्हे। अॼु पाकिस्तान जी अवाम ख़ुदकशी ते मजबूर आहे, इहो सिर्फ़ हिन नाअहल वज़ीर आज़म जे करे। यूरिया मिले कान थी, ज़मींदार ईअं पिया घुमनि कणिक जी सीज़न है यूरिया मिले कान थी, तेल आहे ई कोन्हे, पेट्रोल अघाई ते वञी असांजो माण्हू हाणे मोटरसाइकिल सवा का गाॾी कोन था हलाए सघनि। अटो हुजे, ॿियो का शइ वठो, डॉलर हुजे, छा बि हुजे, हिन मुल्क खे कंगाल करे छॾियो आहे। असांखे पार्टी हुकुम आहे, असीं धरड़ा हणूं पिया, हीअ रिहर्सल आहे। थी सघे थो इंशाल्लाह पाण खे इस्लामाबाद हलणो पए, उन जी तयारी करियो कारकुन खे, थी सघे थो पाण खे इस्लामाबाद हलणो पए। जुल्म मिटाना चाहते हो, जालिम को हटाना चाहते हो, ये मुल्क बचाना
को भगाना चाहते हो।